अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल। कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण। छपाईंदड़ मशल एकेडमी, कराची, सिंध। छापो पहिरियों, जुलाई 1995 ईस्वी। किस्त ॾहीं। कहाणी अकेलाई। राति जा 2 पहर गुज़री चुका हुआ। रूप जी बेचैनी मुसलसल वधी रही हुई। हिन उथी सिगरेट दुखायो ऐं शेल्फ मां किताब कढी ॾिसणु लॻो। इंसान आख़िर छा आहे, छा थो चाहे? सभु कुझु हुअण जे बावजूदु न हुअण जो अहसासु। रूप जो मन सोचुनि जे कुन में गोता खाइणु लॻो। हिन किताब वापसि रखी छॾियो। दरीअ वटि अची बीठो। ॿाहिरि चांड्रो की राति हुई। हर तरफ़ चांड्राण फैलियल हुई। केॾी महिल हवा जो झूठो जिस्म खे छुई थी वियो। हर तरफ़ ख़ामोशी हुई सवाइ रूप जे मन खां, जंहिंमें हिकु ई वक़्तु सवी ॻाल्हियूं गर्दिश करे रहियूं हुयूं। उहा ई गर्दिश जंहिं नंढपण जे ख़्वाबनि खे जनमु ॾिनो हो। खेसि जवानीअ जा सपना ॾाढा सुंदर लॻा हुआ। उन सुंदरता में सवें प्यार जो हसीन देवियूं संदसि ज़िंदगीअ में ईंदे महसूसु थींदियूं हुयूं। आहिस्ते आहिस्ते संदसि ज़हन सपननि जो बार खणी थकिजी पियो। तॾहिं संदसि मुलाक़ात कंवल सां थी हुई। कंवल ग्रेजुएट हुई। खेसि उर्दू इश्क या शाइरीअ सां ॾाढो शौक़ु हो। अखियुनि में इश्क जा सपना खणी हलंदी हुई, जेके टीन एज जे आख़िरी दौर में उतावला हूंदा आहिनि। रूप जी पहिरीं मुलाक़ात संदसि हिकु दोस्त कराई हुई। कंवल खे ॾिसंदे रूप जे मन में कई शेख हयात जा प्यार भरिया शेर यादि अचणु लॻा। ओचितो कंवल हिन खां पुछियो, तव्हां छा कंदा आहियो? मां मुनाफ़िकीअ जे ॼार मां निकिरी हाणे मास्तरी पियो करियां। छा मतिलबु? संदसि दोस्त हरेश टहक ॾेई खिलणु लॻो। मतिलबु त रूप अॻ में सियासत कंदो हो। कंवल खे सियासत सां का दिलचस्पी कान हुई। तॾहिं बि संजीदा थी चयईं, छा तव्हांजे नज़र में सियासत में ऐं मुनाफ़िकीअ में को फ़र्क़ु कोन्हे? आहे। सिर्फ़ु एतिरो त को ग़रीब मुनाफ़िकी करे त मुनाफ़िकी चइबी, पर जेको वॾेरो मुनाफ़िकी करे त उहा सियासत चइबी। कंवल संदसि वेझो अची चयो त कम्यूनिस्ट आहियो? न, मां सिर्फ़ु दानिश्वर आहियां। लफ़्ज़नि जी हेरा फेरी कंदो आहियां। बिल्कुलु उन ई दानिश्वर असलूब सां हिन कंवल जे मन में पंहिंजी जॻह पैदा करण जी कोशिशि कई हुई। मुलाक़ातियूं वधंदियूं वयूं। प्यार जा पेचरा कुशादा रस्ता बणजंदा विया, जितां जज़्बनि ऐं ख़ुशियुनि जा वहकरा गुज़रंदा रहिया। थोरे ई अरसे में रूप खे ईअं महसूसु थियो त हाणे कंवल खां बग़ैर रही नथो सघिजे। कंवल संदसि ज़िंदगीअ जो अटूट अंग बणिजी वई हुई। कंवल सां प्यार जी का इंतिहा खेसि नज़र न आई। हिन खे महसूसु थियो त कंवल खां पोइ का बि छोकिरी हिन जे लाइ का बि अहमियत नथी रखे। आख़िर हिन मुहबत जे पवित्र रिश्ते खे शादीअ जे रिश्ते में बदिलाए छॾियो। अॼु रूप जे मन में बेचैनी हुई। संदसि दिलि में का बि मुहबत न हुई, को बि जज़्बो न हो। हिन खे महसूसु थियो त हिन जूं तख़लीक़ी सलाहियतूं मरी चुकियूं आहिनि। न उहो उत्साह अथसि मन में, न उहा कंवल लाइ मुहबत, सभु कुझु नॉर्मल हो। कंवल हिन जे 2 ॿारनि जी माउ बणिजी चुकी हुई। घर में सभु कुझु हो, पर पोइ बि मन ख़ाली हो। हिन वरी अखियूं पूरे सोचियो, आख़िर छो इहो विलविलो, इहा सिक, इहा ख़ुशी न रही आहे? छो कंवल मूं लाइ का बि कशिश नथी रखे? हाणे खेसि साणसि गॾु स्कूल में पढ़ाईंदड़ नीलम वधीक पुरकशिश लॻंदी हुई। ज़ाल खे प्यारु करण में एतिरो मज़ो न ईंदो हो जेतिरो नीलम सां ॻाल्हाइण में। रूप खे यादि आयो त ड्यूटीअ खां वापसि ईंदे रस्ते में हिन खे हिकु फ़क़ीराणी मिली हुई, जेका वधीक पुरकशिश ऐं मन लुभाईंदड़ पई लॻी। दिलि चाहेसि त साणसि ॻाल्हाए, पर पंहिंजे स्टेटस खे महसूसु कंदे फ़क़ीराणीअ खे छॾे अॻिते निकिरी वियो। रूप ऐं कंवल जी ज़िंदगीअ मां ख़ुशीअ जो अहसासु ऐं जज़्बात जो लॻाव घटिजंदो थियो। रूप खे उहा ॻाल्हि पहिरियां ई सम्झ में न ईंदी हुई। मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियणु लॻंदो हो। आख़िर मामिलो अलहदगीअ ते वञी बीठो। काफ़ी ॾींहं थी विया रूप कंवल खां जुदा ज़िंदगी गुज़ारे रहियो हो। शुरूअ में रूप ख़ुशी महसूसु कई हुई। खेसि माहौल रंगीन नज़र अचणु लॻो। सोचियाई त तमामु घणियूं छोकिरियूं मुंहिंजी ज़िंदगीअ में ईंदियूं,
पर खेसि नाकामी थी। रूप खे महसूसु थियो त हिन समाज में संदसि तबिके जा माण्हू रुॻो शादी ई करे सघनि था, आज़ादी हासिलु नथा करे सघनि। खेसि राति ॾींहुं अकेलाई सताइण लॻी। कंवल खेसि यादि अचणु लॻी। सोचियईं त ज़िलत सहे पर कुझु त हो। हिन महसूसु कयो त शादी उहो रिश्तो आहे जेको समाज जी सड़ियल क़दरनि जी पैदावार आहे, न त इंसान जे फितरत में शादी कान्हे। उहा ई ॻाल्हि आहे जेका शादियूं कुझु वक़्त खां पोइ रुॻो समझोते जो नालो रहिजी वेंदियूं आहिनि। घणा रिश्ता ठहंदा आहिनि, फिटंदा आहिनि, पर हीउ रिश्तो सड़णु लॻंदो आहे, धप करणु लॻंदो आहे, पर ख़तमु थी न सघंदो आहे। ऐं ख़तमु करण जी कोशिशि ज़हनी सुकून तबाह करे छॾींदी आहे। हिन हिकु दफ़ो वरी समझोतो करण जी कोशिशि कई ऐं कंवल जे घर वियो, पर कंवल जे रवैये में हिनखे अजीब ओपराइप लॻी। उहा बहरूपीअ वारी गरमजोशी बि कंवल मां महसूसु न थी। सोचियईं त शायदि कंवल बि हेतिरा ॾींहं भोॻियो आहे ऐं नाराज़ हुजे। पर जल्दी संदसि फिटल दुनिया बि भुरंदी महसूसु थी। जॾहिं किरशन शाम जो घर आयो, किरशन हूअं त संदसि सावरनि जो माइटु हो, पर अॼुकल्ह संदसि घर में ज़्यादा ई अचु वञु शुरू थी हुई। किरशन जे अचण सां कंवल जे मुंहं जा तासरात रूप पढ़ी वरिता ऐं खेसि महसूसु थियो त पाण जंहिं नाकामीअ मां गुज़री आयो आहे, उहा नाकामी कंवल खे न मिली आहे। कंवल पंहिंजे फितरी जज़्बनि जो जदलियाती रिश्तो ॻोल्हण में कामयाबु थी वई आहे। खेसि अंदर में ॼण त ख़ुशीअ जी लहर डोड़ी वई। हू उदास थी वियो। सोचियईं त कंवल अञा बि कर्ब में आहे। इख़लाक़ी क़दरनि जो भरम कर्ब खां आज़ादु न आहे। सुख माण में खेसि मुंहिंजो अचणु हिकु रुकावट महसूसु थी हूंदी। खेसि आहिस्ते आहिस्ते ज़िंदगीअ जी हीअ रमज़ सम्झ में अचणु लॻी। सोचियईं मूंखे हितां वञणु घुरिजे। रूप आहिस्ते आहिस्ते ॿाहिरि निकिरी वियो। अकेलो, उदास, डिघो रस्तो हलंदो रहियो। हर तरफ़ अंधकार छायल हो। ख़ुशियुनि खे इख़लाक़ी समाजी क़दरुनि जे कोट में महसूसु कयाईं ऐं खेसि वजूद जी अकेलाईअ जो अहसासु थियणु लॻो त मां आहियां। भाख फुटण ताईं आस निरास जो वजूद ऐं हलंदो रहियो।